14 साल गुज़री वञण जे बावजूद भी पीपल्स पार्टी हुक्मराननि बाडरे वासनि सां कयल पंहिंजो वाइदो न निभायो। लाड़काने ज़िले जे सभ खां वधीक आबादीअ वारे शहर बाडरे खे तालुके जो दर्जो न मिली सघियो। शहरियुनि पारां 3 सालनि खां बि वधीक अरसे खां जिदोजहद जारी रखी हुक्मराननि नज़रअंदाज करे छॾियो। बाडरे तालुका मूवमेंट जे प्लेटफॉर्म तां जारी जिदोजहद जे हवाले सां हर आचर जियां हिन आचर ते थींदड़ एहतजाज जे सिलसिले में मूवमेंट जे डिप्टी कन्वीनर ज़ैब अली सारियो ऐं कामरेड कादिर बिरोही जी अॻवाणीअ में बाडरे प्रेस क्लब खां टाउन हॉल ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें बाडरे शहर जे सियासी समाजी तंज़ीमुनि सां वाबस्ता अॻवाननि ऐं कारकुननि अली अनवर अस्करी, असगर नूनारी, अब्दुल्ला बिरोही, साहिब खान सुमरो, नवाब पठान, सराई सोढो सोलंगी, अमीन सियाल, मज़हर नौशाद, इरफान फुलपटो, मेहरान राजपर, अफजल सांबल, मोर सिंधी, शकील मलाणो, आबिद मसण समेत शहरनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त पीपीए जे आला क़यादत ऐं मक़ामी चूंडियल नुमाइंदनि हर इलेक्शन में बाडरे वासियुनि सां इहो ई वाइदो करे वोट वठी विया हुआ त इक़्तिदार में अचण शर्ती बाडरे खे तालुके जो दर्जो ॾियारींदासीं, पर हिन वक़्त ताईं तालुके जो दर्जो न मिली सघियो। बाडरे वासी सरापा एहतजाज आहिनि। हिननि जो वधीक चवणो त जेसीं ताईं बाडरे शहर खे तालुके जो दर्जो न ॾींदा तेसीं ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो।